पाकिस्तान का मतलब क्या? पाकिस्तान का मतलब क्या? पाकिस्तान। दादूमार बशीर पवण की रिपोर्ट मूजिब पाकिस्तान के दिफा वारे ॾींहं के हवाले से मुख्तलिफ़ सियासी समाजी तंजीमुनि सोशल फोरम पारां रैलियूं कढियूं वयूं। उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू के उस्तादनि शागिर्दनि की रैली प्रिंसिपल इरफान अली कल्होड़ो, मोहम्मद यामीन जमाली, काजी सिकंदर अली ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई। उन मौके ते मुक़र्ररीन ख़िताब कंदे चयो त हुकूमत अवाम ऐं फ़ौज पाकिस्तान में मुतहिद आहिनि। कंहिं बि ज़रूरत नाहे जो मुल्क ॾांहुं मेरी अख खणी निहारे सघे। असीं दिफ़ा वारे ॾींहं ते शहीदनि खे सलाम पेश कयूं था।